सखर में जिते मेयर सखर ऐं तर्जमान सिंध अरसलान इस्लाम शेख जी जिते बरसात सबबि पाणीअ जी निकालीअ जे लाइ तारीफ़ कई पई वञे। ऐं सखर में हिकु अहिड़ो इलाइक़ो बि आहे जीअं शाह कमेटी यूसी 1 ऐं वार्ड नंबर 1 अज़मत कॉलोनी जुणेजा मौला जे रहवासियुनि जो बरसात जो पाणी ऐं ड्रेनेज जो निकाल न हुजण ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। एहतिजाज कंदड़ इसरार जुणेजो, शबीर मालिक, समील खोसो ऐं परल जुणेजो जन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन इलाइक़े में काफ़ी क़ौमूं रहनि थियूं ऐं सभु पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, पर पोइ बि हिन डिजिटल दौर में असां वटि निकाल जो को बि सिस्टम न आहे। बरसाति पवण सबबि घरनि अंदरि पाणी बीहजी वेंदो आहे ऐं माण्हुनि जे मस्जिद ॾांहुं अचणु वञणु मुश्किल बणिजी वञे थो। नालनि जे गंदे पाणी सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो जनमु थी रहियो आहे। असीं हितां जे काउंसलर, यूसी चेयरमैन तरफ़, मेयर ऐं सखर तरफ़ बि वञी विया आहियूं। जन को बि तदारक न कयो आहे, पर सखणा दिलासा ॾेई रहिया आहिनि। जे असांजा जाइज़ मुतालबा ऐं इलाइक़े जो ड्रेनेज सिस्टम न ॾिनो वियो त सखर हाउस अॻियां धरणो हणियो वेंदो।